जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां तंगवाणी खां बरकत अली डाण जी रिपोर्ट ईंदड़ त डिप्टी कमिश्नर कश्मीर मनोहर हुसैन मिठानी जो तंगवाणी अस्पताल ते ओचितो छापो। डीसी पारां अस्पताल जे स्टोर तोड़े कोरोना सेंटर जो दौरो कयो वियो, जंहिं दौरान एमएस खां पुछाणो कंदे दवाउनि ऐं कोरोना वैक्सीन बाबति लिखत में रिपोर्ट तलब कई वई आहे। बाद में डिप्टी कमिश्नर शहर अंदरि महांगाई ते ज़ाब्ते लाइ मुक़ररु अघ खां वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ऐं वापारियुनि ते छापा हणी छंड पटींदे केतिरनि खे वार्निंग ॾिनी ऐं केतिरनि दुकानदारनि मथां ॾंड मुक़ररु कयो। उन मौक़े ते डीसी मनोहर हुसैन मिठानी जो चवणो त जेको बि दुकानदार या वापारी खाद खुराक जी शयुनि जा वधीक अघ वठे थो, उन ख़िलाफ़ असांखे इतलाह ॾिनो वञे त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वेंदी। जंहिं बाद डिप्टी कमिश्नर यूटिलिटी स्टोरनि जो दौरो कयो, जिते स्टोर इंचार्ज खे छंड पटींदे सख़्तीअ सां पुछाणो कयो, ऐं त आख़िर में डिप्टी कमिश्नर लाइब्रेरी जो दौरो पिणु कयो।